हिन वीडियो में असांखे फैक्टर करणो आहे यानी जुज़ा कढणा आहिनि 49 एक्स स्क्वायर कट 49 वाई स्क्वायर जा। ठीकु आहे, हिते हिकिड़ो पैटर्न इस्तेमालु थियल आहे, थी सघे थो तव्हां हुन सां अॻु में ई वाक़िफ़ हुजो। हाणे हिन पोइ बि पक करण लाइ असां हल कयूं था हिकु शइ, त हे असां वटि हिकिड़ो बाइनोमियल आहे। बाइनोमियल यानी हिन में ॿ हिसा हूंदा आहिनि, ए जोड़ बी। ए जोड़ बी बाइनोमियल आहे, इहो ज़र्ब थियल आहे हिकिड़े ॿिए बाइनोमियल ए कट बी सां। हाणे जॾहिं तव्हां हिनखे ज़र्ब कराईंदव त ए खे पहिरियों ए सां ज़र्ब कराईंदव, ए अची वेंदो ए स्क्वायर, ए जेको त ॿ। हुन खां पोइ ए खे नेगेटिव जे बी सां ज़र्ब कराईंदव त नेगेटिव जो ए बी अची वेंदो। ठीकु आहे, उन खां पोइ ईंदो बी खे ज़र्ब कराईंदो ए सां, त इहो ए बी लिखी सघूं था हिनखे, साॻियो ई आहे। उन खां पोइ ईंदो बी कट ज़र्ब थींदो नेगेटिव बी सां, थींदो नेगेटिव जो बी स्क्वायर। हाणे ॾिसो, हे नेगेटिव जो ए बी हिकु पॉज़िटिव जो ए बी, इहे ॿई पाण में कैंसिल थी वेंदा, कटिजी वेंदा। तव्हां वटि रुॻो बचियो ए स्क्वायर कट बी स्क्वायर। हाणे हे जेको असां वटि सवाल मिलियल आहे, इहो साॻियो ई पैटर्न इस्तेमालु करे थो। हे 49 एक्स स्क्वायर हिकु परफेक्ट स्क्वायर यानी मुकमिल चौरस आहे, ऐं 49 वाई स्क्वायर बि मुकमिल चौरस आहे। इनखे असां वराए करे लिखी सघूं था, हे हीअं थी वेंदो 7 एक्स सॼे जो स्क्वायर ॾिसंदा मथां। ठीकु आहे, उन मां असां कट कंदासीं 7 वाई। ठीकु आहे, 49 जो स्क्वायर छा थींदो 7 वाई होल स्क्वायर सॼे जो स्क्वायर। हाणे ॾिसो त इहो हिकिड़ो पैटर्न आहे की हे ए स्क्वायर कट बी स्क्वायर आहे, हे असां जेको साॼे में करे आयासीं। ठीकु आहे, हे ॾिसो करे आयासीं न, ए स्क्वायर माइनस कट बी स्क्वायर अची वियो। असां ए छा आहे 7 एक्स आहे, असां हिनखे हीअं करे लिखी सघूं था ए प्लस बी यानी 7 एक्स कट जोड़ 7 वाई ए प्लस बी। ठीकु आहे, 7 एक्स ए आहे, 7 वाई बी असांजो। हुन खां पोइ कंदासीं 7 एक्स कट बी यानी 7 वाई। हाणे तव्हांखे जवाबु मिली वियो, तव्हांजो इहो सुवालु हल थी वियो आहे। हाणे हिनखे करण जो हिकिड़ो ॿियो बि तरीक़ो आहे, ऐं ॿियो तरीक़ो छा आहे की असां पहिरें ई सुवाल खे मथे ॾिसूं, असांखे मिलियल छा आहे 49 एक्स स्क्वायर कट 49 वाई स्क्वायर। हाणे तव्हां ॾिसंदव की 49 ॿिन्ही में कॉमन आहे, हिनखे ॿाहिरि कढी सघूं था, त हे थी वेंदो 49 कॉमन थी वेंदो, असां वटि बचंदो एक्स स्क्वायर कट वाई स्क्वायर। हाणे तव्हां ॾिसंदव इहा शइ असांजे हुन असुल सुवाल वांगुरु सेम आहे की एक्स स्क्वायर ए स्क्वायर आहे ऐं वाई स्क्वायर बी स्क्वायर आहे। ठीकु आहे, त असां एक्स स्क्वायर कट वाई स्क्वायर खे असां एक्स माइनस वाई एक्स प्लस वाई लिखी सघूं था, त 49 एक्स जोड़ वाई एक्स कट वाई। हाणे हीअ शइ तव्हां वटि, हे जवाब बि तव्हां वटि सही अची वियो आहे। ठीकु आहे, हे जवाब हे मथियो जवाब ॿई साॻी ॻाल्हियूं आहिनि, छो जो तव्हां अगरि मथे में ॿ तव्हांखे ब्रेकेटूं मिलियल आहिनि। ठीकु आहे, ॿिन्ही मां तव्हां हिक में 7 7 कॉमन कढंदव त उहो 7 7 ज़र्ब थी करे 49 ॾींदा। तव्हां हिन हिसाब सां कयो, हिन तरीक़े सां कयो या मथे तरीक़े सां कयो, तव्हांखे चाहे ॿई जवाब जेके अचनि था इहे ॿई सही आहिनि, इन जो हल इहो ई थींदो।